हदीस आहे अज़ाब क़ब्र हक़ क़ब्र जो अज़ाब हक़ आहे क़ब्र जो अज़ाब हर कंहिंखे थींदो ये माण्हू वरी चवंदा आहिनि यार हाणे क़ब्र में माण्हू पियो कोन आहे दरिया में ॿुॾी वियो ऐं यार इनखे को शेर खाई वियो हाणे इहो अज़ाब हिसाब किताब कहिड़ो ॾींदो पर ईअं न आहे जेको पाणी में ॿुॾी वञे ऐं दरिया में लुड़ी वञे शेर उनखे खाई वञे तॾहिं बि उनखे हिसाब किताब ॾियणो आहे ऐं अज़ाब उनखे थियणो आहे जीअं त हज़रत सैयदना अमरू बिन शराबी रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा आहिनि त हिकु अहिड़ो शख़्स इंतकाल करे वियो जो तमामु मुतक़ी ऐं परहेज़गार हुयो पोइ जॾहिं उनखे विधऊं क़ब्र में कफ़न दफ़न कयऊं जॻह ॾिनऊं उन खां बाद में उनजे क़ब्र मां धुआं निकिता सभई माण्हू परेशान थी विया यार हीअ त परहेज़गार हुयो मुतक़ी हुयो हाणे इन जे क़ब्र मां बि आवाज़ धुआं अज़ाब जा आसार आहिनि लेकिन उनजे पुट वग़ैरह सभिनी ॾाढो अरमान कयो ऐं रोईंदा रहिया पुट बि उनजा भला हुया मुतक़ी परहेज़गार हुया आख़िरकार टे चौथे ॾींहुं उहो परहेज़गार मुतक़ी पाक जेको बुज़ुर्ग हुयो उहो पुटनि जे ख़्वाब में आयो बाबा तव्हां छो था रो उन्हनि चयो बाबा साहिब असां तुंहिंजे करे रोयूं था जो तव्हांखे जॻह ॾियण खां बाद में तव्हांजे क़ब्र मां धुआं निकिता इहो कहिड़े सबब जे करे उन ॿुधायो त मलाइका आया गुर्द खणी वतो हाणे असां 100 लोहा जी गुर्द मारींदासीं मां आख़िरकार इसरार कयो छाजे करे था मारियो मूंखे न मारियो माफ़ी ॾियो उन्हनि चयो त आख़िरकार इहे कंदे घटाईंदा घटाईंदा आख़िरकार हिकु तोखे मारींदासीं मां मिनतूं कयूं त मां ॾोह बि कोन कयुमि राति ॾींहुं मस्जिदनि में रहियुमि ऐं हाणे मूंखे इहो तव्हां न मारियो पर उन्हनि मूंखे हिकिड़ो मारे ई ॾिनो जेको दुर्गी बाह मां तपियलु हुयो उहो लोहो सीख उनजे लॻण सां मुंहिंजो सॼो बदन बि सड़ी वियो ऐं धुआं निकिता क़ब्र खां ॿाहिरि जेके तव्हां ॾिठा आख़िरकार उन खां बाद में मां पुछा कयो त इहो अज़ाब मूंखे छाजे करे मिलियो उन्हनि मलाइकनि चयो हिकिड़े जॻह तो निमाज़ पढ़ी आई लेकिन तुंहिंजो वज़ू कोन हुयो वॾो निंड जो गुलो अची वियो या को ॿियो सबबु थी पियो तुंहिंजो वज़ू न हुयो ॿियो नंबर तव्हां वटि हिकिड़ो फरियादी आयो मां ग़रीब आहियां मिसकीन आहियां मुंहिंजे घर में कुझु बि कोन आहे मां छा कयां असां ॿार मूंखे को मतिलबु को बि फरियादी आयो हो लेकिन तुंहिंजो ॿुधो ई कोन हुयो यार इहो फरियादी आयो आहे इनजी मां ॿुधां सही उनजी मदद कयां हिकु त बग़ैर वज़ू जी निमाज़ पढ़ी ॿियो त फरियाद बि ग़रीब जो कोन ॿुधाई इन जे करे तोखे असां इहो कोड़ो मारियो आहे तव्हां अरमान न कयो हाणे बसि मूंखे आरामु आहे जेको इहे ॿ शयूं हुयूं इन जे करे मूंखे हिकिड़ो कोड़ो मारियो वियो अलाह तबारक व तआला बेपरवाह आहे जेकॾहिं पकड़ करे त अलाह वरनि ऐं मुतक़ी परहेज़गारनि खे बि पकड़े विधई उनजी बि पकड़ कयईं अलाह तबारक व तआला पंहिंजे अदब खां बचाए फज़ल ऐं करम करे जॾहिं फज़ल ऐं करम जा अंबार थी विया पंहिंजे मथां त पंहिंजा ॿेड़ा ई पार थी वेंदा इंशा अलाह जे हुकुम सां अलाहु अलैका या